जी बोतार साईं, मूंखे ही कमु ठहंदे नज़र नथो अचे। हाणे तूं हीअं कर, सोणीअ जो को बिल्लो सिलो कर। बोतार साईं, हीअं था करियूं, आऊं वञा थो उर्स खे वठी थो अचां। तव्हां पाण उर्स खे चओ त सुहिणीअ खे कम लाइ हवेलीअ में मोकिले। अरे उर्स मञीदो? बोतार साईं कीअं न मञीदो? इते ॻोठ में रहणो कोन्हेसि छा? चओ हाणे हीअं कर, घणो न ॻाल्हाए, वञी उर्स खे चओ त बोतार सॼो अथई, जल्दी वठी अचे। ठीकु आहे साईं। आसिया, हावल खान, मुझे रहम कर, मुझे बाज कर, मुझे मुझी भेड़ मोटाए दे। वो मासूम है, बेकसूर है। मां तो वट पंहिंजी भेड़ जी जिंदगी जी खैरात पिनण आई आहियां। आसिया, छा थियो आहे तुंहिंजी भेण खे? हाँ, नाज़िया ख़ुशि त आहे न? हावल खान, खुदा जे खौफ कढ। तोखे ख़बर ही ना है तो मां कहिड़ी क़यामत का गुज़रा पई। आसिया, सुणा साईं, मूंखे का ख़बर कोन्हे। मूंखे कसम आहे तुंहिंजे सिर जो, ॿियो टियों ॾींहुं मां शहर वियो ई न आहियां, न ई को शहर ॾांहुं मुंहुं ठाहियो आहे। हावल खान, तोखे कीअं ख़बर हूंदी? काले ही तुंहिंजो पयल आहे। वो तोखे एतिरो किरियल संगदिल भेरे। आसिया, तूं होश में त आहीं? छा पई ॻाल्हाईं? या तोखे ख़बर पए थी छा पई बकी? छा कंदे? वध में वध मुंहिंजे पीउ मां वांगुरु मूंखे माराए छॾंदे न। सुठो त इहो थिया त तूं मूंखे माराई आहे। मां हिन अज़ाब मां त न गुज़रा हा न। आसिया, मूं ते भरोसो कर, मां अहिड़ी किरियल हरकत करे ई नथो सघां। मूंखे शक आहे त इहा हरकत उलड़ खान कई हूंदी, मूंखे फसाइण जे लाइ। हावल खान, मां सियासत जे फॾे फसाद खे नथी ॼाणा। मूंखां जेका बि ख़ता थी आहे, तव्हां ॿई मूंखे माफ़ कयो। मूंखे मुंहिंजी भेण मोटाए ॾे। हू बेकसूर आहे, हू मासूम आहे। रही ॻाल्हि मुंहिंजे माउ पीउ जे क़त्ल जी, त उहो हिसाब तोखां ख़ुदा वठंदो। ख़ुदा जे घर देर आहे, अंधेर न आहे। तूं पंहिंजो हिसाब ज़रूर चुकाईंदे। तूं अल्लाह खे हिसाब ॾींदे। हिसाब वठंदे? आसिया कौन? मूं तोखे चयो न त मुंहिंजो नालो बहावल खान हो। मां तोखे साड़ी रख करे छॾींदुसि। दर खोलियो, मूंखे आज़ाद कयो। दर खोलियो, मां ने कोन रहंदसि। मां मरी वेंदसि। तव्हां मुंहिंजे दर खोलियो। ओ बावल खान, दर खोल। मां ने कोन रहंदसि। मां मरी वेंदसि। दर खोलियो। बोतार साईं, मीर सलाम न्यापो मोकिलियो आहे त मेल कॾहिं था रखो? अरे धूड़ विझ महल खे, असांखे लॻी आहे पंहिंजी, तोखे लॻी आहे महल जी। मिलल जी बोतार साईं। बाल खान वाल कयो आहे,
मूंखे जवाब ॾियणो पवंदो। बोतार साईं हुकुम कयो बंबोर खे बाहियूं ॾेई छॾींदोसांसि। न मीरल, हुनजे पुठियां हिकिड़ो माण्हू लॻाए जेको ईंदे वेंदे हुनजी जांच रखे त हुनजा थाक कहिड़ा आहिनि। ॿियो त हुन छोकिरी अगवा करे किथे रखी आहे। मीरल, बाल ख़ान आसिया कमल ते वार न कयो आहे, हुन अल्लण ख़ान ते वार कयो आहे ऐं हुनजो जवाब अल्लण ख़ान पाण ॾींदो। छा सम्झई? जी बोतार। हाणे वञ। अच्छा चाचा उर्स अच। हाकिम साईं सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम। वे उर्स हेठि न भा, मथे वे गुनाहगार त न कर। हाकिम साईं महिरबानी बाबा महिरबानी। हाकिम साईं जीअं ई कमदार मूंखे अव्हां जो न्यापो ॾिनो सभु कमकार छॾियो हलियो आयुसि बाबा हुकुम। बाबा उर्स ॻाल्हि हीअ आहे त हवेलीअ में ख़िदमत जे लाइ हिकु छोकिरीअ जी सख़्तु ज़रूरत हुई। सोचियुमि त छो न उर्स खे चइजे त सुहिणीअ खे हवेली मोकिले। छो न हाकिम साईं, 7 पीढ़ियुनि खां हवेली जी ख़िदमत में पिया कयूं बाबा। पर हिकिड़ो अर्ज़ु आहे साईं, सुहिणी घर में अकेली आहे, सॼे घर जो कमकार उहा कंदी आहे। अड़े बाबा मां कॾहिं थो चवां त घर जो कमकार न करे, घर जो कमकार भली ख़तम करे तंहिंखां पोइ हवेली मोकिलिजांसि। ॾिस न भला को काफ़ मां परियूं त कोन ईंदियूं जो अची हवेली में ख़िदमत कंदियूं असांजी। हाकिम साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे, सुहिणीअ खां पुछंदुसि, थोरी ज़िदी रड़ी आहे, अकेलड़ी आहे, लाॾ सां पाली अथमि। उर्स सुहिणीअ खे असां हवेलीअ में ॾुखियो कोन कंदासीं। हवेलीअ में जेको कमकार कंदी तंहिंजी हर महीने हुनखे पघार बि मिलंदी। चङो सरकार, आउं हलां? भले, पर सुहिणीअ खे मोकिलिजांइ ज़रूरु। गुलामो उर्स खे छॾे आ। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। ये ख़बर अनवर केॾी महिल आया बा? बस अदा साईं अॼु ई पहुतुसि। हवेली वियुसि, ख़बर पई त तव्हां ज़मीननि ते आहियो, दिलि चयो त मिली वठां तव्हां सां। चङो जो अनवर यार हलियो आहे। मुंहिंजी हालत अहिड़ी आहे, कॾहिं किथे थो फ़ैसिलो करणु वञा, कॾहिं किथे थो फ़ैसिलो करणु वञा, खफ़नि में लॻो पियो आहे। ॿारहाड़ी जी ज़िंदगी आहे, सफ़ा अज़ाब। ॾे ख़बर तुंहिंजे यूनिवर्सिटी जा इम्तिहान थी विया? यूनिवर्सिटी जो माहौल ई अदा ख़राबु थी वियो आहे। अॼुकल्ह तालीमी इदारा तबाह थी विया आहिनि ऐं झेड़े जे करे यूनिवर्सिटी बंदि थी वई। ऐं हिकिड़ो भरपूर मौक़ो मिलियो, तव्हांजी सिक बि लॻी, इन करे हाज़िरी भरी सघी। चङो जो हलियो आहे यार। मुंहिंजी पाण दिलि तो लाइ सिके पई। दिलि बि चए त उॾामी तो वटि अचां या तूं उॾामी मूं वटि अच। अदा साईं इजाज़त हुजे त मां ज़मीननि जो चकर ॾेई अचां? हा बाबा छो न। हे बाग़ हे मिल्कतियूं ॿनियूं ॿारहां सभु तो जाइदा आहिनि। मां को ख़बर में खणी वेंदुसि छा? गुलामू जी अनवर ख़ान खे वठी वञ, घुमाए अचेसि बाग़ में। अचो
अनवर खान के खबर न पए त असां छोकिरी अगवा कराई आहे उनखे खुड़क बि न पए। न ॿुधायो साईं, छोकिरी अहिड़ी जाइ ते थमियल आहे जो नंढे रही सॼे मलाइकनि खे ख़बर कोन पवंदी। चङो हाणे हल हल। अबा सोणी छा सोची पुट, कहिड़ो फ़ैसिलो कई? अबा मां हवेली कोन वेंदसि। पुट अलाह बेस्त नसीब करे तो वारी मरहत मां वियो उन बि 1-2 साल इन हवेली में कमु कयो। पुट असां हिननि जा पुराणा ख़िदमत करायूं बाबा। वो तो ठीक है बाबा, पर मां हवेली कम करण कोन वेंदसि। अलाए छो मुंहिंजी दिलि नथी करे। पुट ॻाल्हि ॿुध, रैस घुराए मूंखे पाण चयो कोन वेंदी त ॾमर पो बाबा। भली ॾमर जे, असां कोन जे घरां था खाऊं छा? पुट हुनजे घरों ई त खाऊं था। इन 2-4 जिरे बि खसे वधई पोइ हुन जा दाणा केरु ॾींदो? ज़मीन खसींदो न, भली खसे ज़मीन, अलाह कोन छॾींदो। असीं महिनत मज़दूरी करे खाईंदासीं। चाचा सुहिणी सही थी चवे, इन खां त सुठो आहे माण्हू महिनत मज़दूरी करे खाए। हा तव्हां ॿई सही था चओ, बाक़ी मथो ई अची मोजो फिरियो आहे। हिन उमिरि में मूंखां महिनत मज़दूरी कोन पुॼंदी, बाक़ी झोली जले तो ॿिनी सघंदुसि। बाबा तो सम्झी छो कोन थो? मां पंहिंजे ई घर जो कमु पूरो नथी करे सघां त हवेली जो एतिरो कमु कीअं पूरो कंदसि? पुट ॻाल्हि ॿुध, हिन उमिरि में न जेकॾहिं मूंखे दरपदर सोचो अथई त भली शौक़ु पूरो कर। बाबा तो सम्झी छो कोन थो? मूंखे त रईस जी नियत ई चङी कोन थी लॻे। उन ॾींहुं बि पाणी भरियो थे आयसि, दोॾा फाड़े ते ॾिठाई। तूं मूंखे ॿुधायो छो कोन? बाबा तोखे छा ॿुधायां हा? पुट सुणी ॻाल्हि ॿुध, असां रैस जा टुकरेल ज़रूरु आहियूं, लोठा कोन आहियूं। रैस ॻाल्हाए त भली ॻाल्हाए, मां ॻाल्हाईंदोसांसि। मैडम मानी खणी अचां? न मिठू, मूंखे बुख कान्हे। मैडम तव्हां कल्ह खां वठी कुझु न आहे खाधी। 2-3 गिरा खाओ हा त। मिठू मां कीअं थी खाई सघां? अलाए मुंहिंजी मासूम भेण कुझु खाधो बि हूंदो या न। मुंहिंजी लालच जी सज़ा मुंहिंजे बूढ़े माउ पीउ खे छो मिली? मूंखे मरणु घुर्जे हा। मूंखे अगवा थी कंहिं वॾेरे जी क़ैद में हुजणु घुर्जे हा। मैडम तव्हां जंहिं रस्ते ते हली रहियूं हुई उन रस्ते जो अंजाम इहो ई हुयो। शायदि तव्हां वॾेरनि खे सुञाणे कोन सघियो। उहे पंहिंजे हर रूप में इंतिहाई ज़ालिम ऐं सफ़ा थींदा आहिनि। मूंखे उन्हनि खे सुञाणणु घुर्जे हा। मूं कॾहिं सोचे बि न थे सघियो त मुंहिंजी आंगुरनि ते नचण वारा ये कारा नांग एतिरो ज़हर बि रखी था सघनि। सुहिणा साईं, तोखे केतिरो झलियो त बहाल ख़ान वटि न वञ तब तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी। रहील बावल खान वटि मुंहिंजी भेण कैद आहे। पंहिंजी भेण जे लाइ अगरि मूंखे कारे चोर वटि बि वञिणो पियो त उते बि वेंदसि। आसिया तो वॾेरे खे नाहे सुञातो। वॾेरो सिर्फ़ ताक़त जी ज़बान सम्झंदो आहे। उहा चाहे रियासत जी हुजे, चाहे कामोरे जी हुजे ऐं चाहे ॿेले में वेठल धाड़ेल जी हुजे। तो बहाल ख़ान वटि वञी हुनखे शइ ॾिनी आहे। रहील इहो सभु कुझु तव्हांजे करे थियो आहे। अॼु ताईं तव्हां सवाइ हमदर्दी जे मुंहिंजे लाइ कयो छा आहे? आसिया ज़हर खे ज़हर मारींदो आहे।
मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करणो आहे। बाबा उर्स सोणी अञा हवेली न पहुती। रैस सोणीअ खे चयो हुउमि पर हुन इनकार करे छॾियो। इनकार करे छॾियईं। अरे ईअं नथो चईं त तूं सोणीअ खे हवेली मोकिलणु नथो चाहीं। उर्स हेॾे इहे ॿ दाणा गुंदीअ में छा आया अथव? असुल मथो ख़राब थी वियो अथव। रैस ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं बदाणा गुंदीअ में आया आहिनि न त पोरियो करे कमायो आहे, कंहिंजी चोरी कोन कई आहे। वाह ग़ुलामो ॿुधी थो छा थो बोले उर्स? बस बोतार साईं, माण्हुनि जो पेट भरिजी वियो आहे। हेॾे हीउ जेको कुझु तूं ॻाल्हाईं पियो सम्झी थो त हिन जो नतीजो छा निकिरंदो? रैस ज़मीन खां सीधो ओठां लॾाए छॾींदे, माराए छॾींदे, ॿियो छा कंदे? मारींदो साईं न, रत रोआरींदो साईं, रत। मरणु चाहींदे त मरणु न ॾींदो साईं, जे जीअणु चाहींदे न त जीअण बि न ॾींदो साईं। हक़ मां जेकॾहिं मथां न ॾोरी छिकल हूंदी त पोइ तोते बि मयार कोन्हे। उर्स तो अञा रईस जी अख नाहे ॾिठी। कमदार रैस जी अखि बि ॾिठी आहे त कुर्सी बि ॾिठी आहे। सोनी न अॼु हवेली में ईंदी न ज़बान। ग़ुलामो ॾिठई उर्स जा कम। साईं मां छा ॾिसां? तव्हां ॾिसो साईं, राज आहे मोचड़े जो, चया भाउ ॾाढा कंदे त कमु कोन हलंदेव साईं। ग़ुलामो इन्हीअ उर्स सां त मां अहिड़ो कमु कंदुसि, अहिड़ी हालत कंदोसां जो सॼो राज ॾिसंदो ऐं राज में कंथ खणी हलण जहिड़ो न थींदो। पानी पे खाई छॾजां। मां मानी कोन खाईंदमि। ख़ुदा वास्ते मूंखे आज़ाद कयो, मूंखे आज़ाद कयो। मां ते कोन रही सघंदमि, मूंखे आज़ाद कयो। मां मरी वेंदमि त कोन रहींदमि, मूंखे आज़ाद कर। खणी जारी न आण, पानी खाई छॾजां। मूंखे आज़ाद कयो, मूंखे आज़ाद कयो, मूंखे आज़ाद कयो। चौकीदार दर बंद कर। मूंखे आज़ाद अस्सलाम वालेकुम। अबा रईस भावर खान सॾियो हुई छा? हा मां छा चयईं? चवंदो वरी छा मां, बसि मिड़े मुंहुं मथो पे पिटियईं। मूं बि चयोमांसि त रैस हर को पंहिंजे नक मां साह थो खणे, रैस हूंदे त पंहिंजे लाइ हूंदे। अबा पोइ त बिर थी पियो हूंदो। धीअ लॻे थो त हाणे पाण खे ॻोठ छॾिणो पवंदो। चाचा उर्स पोइ ख़ुदा जी ज़मीन का खुटी त कोन्हे, हल कोठड़ी लॾे हल, रोज़ी मुंहिंजे मालिक ते। पर बाबा पंहिंजे वॾड़नि जूं हरड़ियूं हिते पूरियूं कयूं आहिनि, छा त कोन थो लॻे ॻोठ खे छॾण। चाचा अकेलो सिरां, न भाउ न माइट। रेस बावल खान जी त तोखे ख़बर आहे, हू अहिड़नि माण्हुनि मां आहे जिन खां मिरुनि बि पनाह घुरी आहे। सुथरो त आउं बि पंहिंजा कख कोन छॾींदुसि सजाद पुट, बाक़ी बेवस उठनि बाबा ॿार छॾिया।
ही फसल अथव हाँ साईं फसल में मर्ज़ पइजी वियो मर्ज़ छा पइजी वियो वक़्त ते तव्हां फुहारो ई कोन ॾिनो आहे मर्ज़ पइजी वियो बाबा साईं सां 3 दफ़ा फुहारा कराया हुआ अस्सलाम वालेकुम दादा ताका देयो तो खबर पे ता बाग पे हो अज तादा मिलियो अबे बड़े खैर अड़े तूं हिते कीअं आयो आहीं हाँ वैसे अल्लाह खान ने न्यापो मोकिलियो थई त छोकरी नाज़ आज़ाद कर बोतार जन तो भंभोर के पाहियो ॾारे छॾंदो माए अड़े तूं जियो मुंहिंजो न मुंहिंजो न भाग ते अची मूंखे त धमकी ॾी हाँ बठस क्यों कौन बठस तोने मारे थी तुंहिंजी बठस तंदो आराम रे पहुंचो चलियोस सरे तेरे जो हम आपको नहीं तो तू रखो कुत्तल खा दो बचू करा रही मुखे अड़े तू पंज तलो किनु कयो अतो सुठो न कयो अरे हाणे हल टकराए ने कुत्तन को बच कुत्तन बिनल खबर कराई न जिंदगी हियर कराई थई जडे न फम भोरे के पाले थी तबे खबर पंज तो के त रसलाल खान दा पई थई अरे हल दे तो बंभो रखे पाई हूं टक्के जो कमदार हल तो ठोकिया ने बंदूक तो के भी सिरंदा सो अरे हल हाड़े सिरा दे आई दे तो पंज को ठोक जो सिद्धी ठोक जो भई नाल लगा समझे छा तो पाण के टक्के जो कम बाल खाने के दम क्यों दे मैडम क्या मिठू जी मैडम वे तो के शइ जी ज़रूरत त न आहे न मैडम मूंखे कहिड़ी शइ जी ज़रूरत हूंदी कपिड़नि या पैसनि वग़ैरह जी पैसनि ऐं कपिड़नि खे छा कंदुसि बसि तव्हां ख़ुशि हुजो तव्हांजे ई ख़ुशियुनि में मुंहिंजी ख़ुशियूं आहिनि मिठू ज़िंदगी सां विसा लही वियो आहे मरण ते दिलि थो घुरे इंसान एॾो ख़ुदगर्ज़ एतिरो सफ़ा एतिरो चीड़ंदड़ फाड़ींदड़ हूंदो मां कॾहिं सोचे बि न थे सघियसि मैडम सभु इंसान हिकु जहिड़ा न आहिनि थींदा बसि अव्हांजो ई इंतख़ाब ग़लति हूंदो हाँ मिठू तू शायद सही पियो चईं पर असां जहिड़ी छोकिरियुनि जी रोज़ी हावल खान ऐं अल्लण खान जहिड़े वॾेरनि जे हथ लिखियल आहे असां वटि जेको बि ईंदो आहे सौदागर जे रूप में ईंदो आहे मैडम हिन मिठूअ लाइ छा हुकुम आहे ही सौदागर वञे या पंहिंजी ख़िदमत जारी रखे न मिठू तू ग़लति समझी रहियो आहीं तू न सौदागर आई न ही ख़िदमतकार तू त हिन घर जो हिकु भाती आई असां ॿई त हिकिड़ी ॿेड़ी जा सवार आहियूं मेरल जी मुतार साईं बाल खान सभु लीका लताड़े बीह रहियो आहे इलेक्शन हारण खां पोइ छितो थी वियो आहे पर कॾहिं उॾामण थो चाहे तो पोइ मुतार साईं हुकुम कयो त पटियूं ॿधारायासीं या पटनि ॿधाइण खां कमु चढ़ियल आहे हाणे हिन जूं यकियूं निमाज़ूं पढ़ाइबियूं त पोइ ठीकु आहे मुतार साईं ये समझो फंभोर के पायूं ॾाराए थो छॾियासीं हींअर तो मंथारे शान जे न्यापो मोकिलिया त हिन बाल खान ज़िंदगी जा ॾींहं पूरा कराए छॾियो पर पुलिस खे पार त कजो साईं
पुलिस जी परवाह न करियो, वञी चवनि त अल्लड़ खान जा माण्हू आयो के अहिड़े गैरे जा न। बस पोइ बोतारो साईं, सुभाणे बावल खान जे मरण जी ख़बर फोटो समेत अख़बार में पढ़ी छॾिजो। हींअर ई वञो तुंहिंजा पुॼाल। वालेकुम सलाम। वियो। मैडम ही तव्हांजी दावत आहे। छा जी दावत है? मैडम असां पंहिंजी तंज़ीम तरफ़ां ज़िले नाज़िम साहब खे अचणु ॾिनो आहे। ही उनजी दावत आहे। मैडम तव्हांखे प्रोग्राम में ज़रूरु अचिणो पवंदो। मां कीअं थी अची सघां? मुंहिंजे लाइ अचणु ॾाढो मुश्किल आहे। मैडम ज़िले नाज़िम साहब ख़ासि तौर ते तव्हां लाइ चयो आहे ऐं तव्हांजे लाइ कार्ड ॾिनो आहे। अदा, तव्हांखे मुंहिंजे मसइलनि जी ख़बर न आहे, पर आउं वरी बि कोशिशि कंदसि त अचां। जेकॾहिं न अची सघां त माफ़ कजो। मैडम कोशिशि कजो तव्हां ज़रूरु अचो। इंशाअल्लाह। पासो वेही वञो, गाॾी बीठे रही बावल खाने पासो वेही वञो। गुलामो जी सर। ही हिते वण बीठल हो किथे आ? नंढा रईस, इहो रईस बावल खान वठाए बाबा छो वठाए छॾियईं? नंढा रईस, अव्हांखे त ख़बर आहे त बावल खान आहे बादशाह माण्हू। बाबा बादशाह माण्हू त आहे, पर ही वण हूंदो हो हिते अची झटकड़ी साह पटींदासीं। अदा खे केरु चए? ॾिठी शराफ़त जो वक़्तु ई कोन्हे। हिते लित रखे पुॼे चकर। ॾिठी न आसिया जो मुंहुं लॻो न भित सां। ज़ुल्म थी, नाक थियो, वैल थियो साईं। अरे छा थियो? फाट त सही। ॿुधार साईं, ज़ुल्म थियो हो अनवर खान खे।
मैडम चाय मैडम 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 चाय पियो मैडम। डॉक्टर साहब अच्छा डॉक्टर साहब का खतरे की ॻाल्हि त न आहे न? हाँ बेटो खतरे जी का भी ॻाल्हि कोन्हे का। ये कुछ मेडिसिन लिखी दिया तो मां स्टोर था वठी। ये मैडम के जीअं उथे हिकु टेबलेट ऐं हिकु कैप्सूल पाणी सां खारायोसि इंशाल्लाह तबियत ठीक थी वेंदी। महिरबानी डॉक्टर साहब। अचो तो मां तव्हां साईं हाणे त ख़ुशि आहियो न? बाल ख़ान जो भाउ अनवर ख़ान असांजे मुठ में आहे। हाणे ॾिसूं त कीअं नथो नाज़िया खे छॾे। रईस किथे भावल खान तेश में अची नाज़िया खे को नुक़सान न पहुचाए छॾे। न न हाणे बाल ख़ान खे इहा हिशमत ई कान थींदी। आख़िर भाउर बि त कोट जा कुंगरू आहिनि। छा उहो भाउ खे मोह ससाईंदो? मूंखे त यकीन ई नथो अचे त तव्हां मुंहिंजो एॾो साथ ॾींदा। सुहिणा साईं रखी अथऊं त निभाईंदासीं। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त मारियो या जीआरियो। अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो? मरण तव्हांजा दुश्मन। मैडम चाय रखे थे ऐं तूं हाणे वञ। मूंखे तव्हांजे नौकर जी तबियत ठीकु नथी लॻी। रईस मिठू खे नौकर चढ़ सही न आहे। हू मुंहिंजो ख़िदमतगार आहे। त पोइ ईअं चओ न त बाल ख़ान खां पोइ वरी ॿियो नंबर दुश्मन तव्हांजे घर में मुंहिंजो इहो आहे। सुधी पई छो थी? तू सुठो माण्हू आहे। ॾिस तूं मूंखे आज़ाद कर। छो तो भावल खान जे करे तूं पाप लोड़ी? जरी थियई छा? तोखे जेकॾहिं छॾे ॾियां त रेस त मूंखे जहिड़ो पूरा छॾींदो। हूअं त जीअं तीअं पर जॾहिं खां रेस अलण खान रेस नंढे अनवर खान खे अगवा करायो आहे तंहिं ॾींहं खां हू पिर लॻो पियो आहे। खुदन त ॾाढा ज़ालिम आहियो। ख़ुदा कोन बख़्शंदव, मारे पुछंदव। एॾो ज़ुल्म न करियो। न अदा मां सुभाणे त टाइम नथी ॾेई सघां। मुंहिंजो वॾो फंक्शन आहे। हा तव्हां ईअं कयो 2-3 ॾींहंनि खां पोइ जो टाइम रखो पर मूंखे कंफर्म ज़रूरु कजो। हा न अहिड़ी का ॻाल्हि न। ख़ुदा हाफ़िज़। मिठू नाराज़ आई? न मैडम मां तव्हां खां छो नाराज़ थींदुसि? गिलास रख ऐं हिते अची वेह हिते। मैडम मूंखे घर जो तमामु घणो कमु करिणो आहे। मां वञां। इहो मुंहिंजो हुकुम आहे। रखी हिते ऐं वेह। मिठू तूं मुंहिंजी मजबूरी सम्झंदो कर। मां नांगनि जे विच में जी रही आहियां। नांगनि खे रिझाइण लाइ मुरलियूं त वॼाइणियूं पवंदियूं आहिनि। तूं उन्हनि खे प्यार जा गीत न सम्झंदो कर। मैडम नांग जी फितरत ई ॾंगण आहे। तव्हां भले केतिरियूं बि छो न मोलियूं वॼायो पर नांग जी फितरत खे अवां कॾहिं बि बदिलाए न सघो।
ये खबर अनवर खान जी भोतार साईं वॾा हथ पेराया अथमि पर अञा ताईं ख़बर कान थी पए संगत ते ॿार रखी आया आहियूं हिकु अधु ॾींहं में ख़बर पइजी वेंदी संगत ते ॿार रखी आया आहियूं हिकु ॿिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी और मूंखे त ॿुॾी मरण जहिड़ो करे छॾियो अथव मुंहिंजो भाउ मुंहिंजो जिगर अनवर खान अगवा थी वियो न ज़मीन फाटी न आसमान ॿ टुकर थी वियो ऐं चओ था त ॿिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी भोतार साईं मुक़दर जी ॻाल्हि आहे चवंदा आहिनि त क़िस्मत फिटे त उठ चढ़े विछूं खाए कामिल खान ईअं नथो चई त भोतार मुंहुं में आसरो न कर असांजो सिज लथो पियो आहे असां चूड़ियूं पातियूं आहिनि ॿुॾी मरो धाड़ियल थिया काटकू न भोतार छॾे खां तव्हांजो भाउ अगवा थियो आहे असांजूं राति जी निंडूं हराम आहिनि असां राति ॾींहुं हिकु करे तव्हांजे भाउ खे ज़रूरु ॻोल्हींदासीं भोतार जे हिकु ॿिनि ॾींहं जे अंदरि अनवर खान न मोटियो चंबड़ी लाहे छॾींदोसीं धाड़ियल थिया काटकू भोतार साईं सुहिणी हा हिनखे बि हाणे नज़र अचणो हो ॿुधो अथई न ॾुखीअ खे ॾुख बि घणा सजाद ॾिठई कंद लथे जा कम टरड़ो कंहिं जाइ जो सुहिणी इहो रईस हवेली न अचण जूं भाइयूं पियो कढई रईस बि ख़ुशि हो त मां हवेली में हुनजी बनायब कंदसि सम्झे छा थो पाण खे वञ अलड़ खान खे चओ त जेकॾहिं तोखे पंहिंजी इज़त प्यारी आहे त अनवर खान खे आज़ादु करे छॾे जे अनवर खे आज़ादु नथो करे त अहिड़ो दूंहों दुखंदुसि अहिड़ो दूंहों तिखंदुसि जो महीनो हवेलीअ मां बारूद जी धप न वेंदसि हाज़िर भोतार साईं हींअर ई थो वञासि वञ बीठे पेर मोटिजांइ भोतार साईं मूंखे लॻे थो त अनवर अली ख़ान ॿेले में इमाम बख्श वारे टोले मटु न हुजे केसर इमाम बख्श कतई अनवर खे पाण वटि न रखंदो छो भोतार साईं कामल उहो इन करे त हुन ते मुंहिंजा वॾा अहसान आहिनि मां हुनजे ॾुखे वक़्त में केतिरा भेरा कमु आयो आहियां कहिड़ियूं था ॻाल्हियूं करियो भोतार साईं ॿकरी चोर मां धाड़ियल बणजण वारे वटि सुञाणप वारी उहा अखि काथे बाबा जे इहा ॻाल्हि आहे त झलियूंसि था महिमानी हाणे ॾंद टेड़ियो पियो हूंदो ॻाढ़े ॿोड़ ते धाड़ियल बि हूंदो ॻाढ़े ॿोड़ ते मरंदो आहे भोतार साईं असां खां मिड़ई मुड़ी लंघजो काथे यारनि जूं भाइयूं भोतारनि मां न नुक़्तल हुजनि यार केसर इन छोरीअ सोणीअ मारे छॾियो आहे इनजो त को बिलो सिलो त करियो भोतार साईं तोसां बि वेल आहे काती हेठां कंध कोई बि नारा आहिनि नीह जा भोतार साईं कामिल चवे सच थो भोतार साईं मुड़ुस मारिजे अखर सां रन मारिजे मकर सां थोरो अव्हां बि मकर करणु सिखो पोइ ॾिसो त छोरी काॾी थी वञे हा बाबा हिन मकर ते बि सोचूं था करे था ॾिसो मकर बि चऊं साईं असांखे इजाज़त माशाल्लाह चाचा उस मूंखे रेस बावल खान जूं अखियूं चङियूं कोन थियूं नज़र अचनि सुठो थी न ॻोठ मां निकिरी हल शुक्र अल्हम्दुलिल्लाह अब्बा सजाद ॻाल्हि ॿुधो हिन उमिरि में हली पंहिंजूं हलियूं किथे रुलायां बाबा अलाह असांजी हॾींदुसि बाबा
सजाद सही तो चवे अलाए छो मूंखे रईस बावल खान का ॾाढो डप तो लगे अलाए कहिड़ी हवा लॻी आहे बा अॻे वारा उहे चङा मिठा माण्हू बि न रहिया आहिनि बाबा तव्हां तयारी कयो वॾो कड़ मिली पवनि वापारियुनि खां जेके अनदाणा उन्हनि खे ॾिना आहिनि त कुझु बिलो कजे बाबा सिपत नायूं जो शहर हली मिटी खाईंदासीं वॾो कड़ हड़ में हूंदा त कुझु बिलो थी पवंदो चाचा असां पोइ छाजे लाइ आहियूं तव्हां हिन ॻाल्हि जी ॻणती न करियो पुट ॻाल्हि ॿुधो चवंदा आहिनि त ॿ ॿाहिरि टियों लेखो बाबा वात खाए अखि लॼाए तूं हली ॿार थींदासीं छा चाचा तव्हां असांखे धारियूं था सम्झो न पोइ मां हिते छो वेठो आहियां अॼु आयो पराए घर जा टुकर पियो खावां सजाद बाबा जी इहा मर्ज़ी न आहे बाबा चाहे थो त जिन खे ॾिनो वरितो आहे उन खां लेखो चोखो त बराबरि कजे ईअं न त माण्हू पुठियां पिया ॻाल्हियूं कनि पुट सजाद माण्हू आहिनि अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा उर्स खे अलाए छा थियो जो राति जे पेट में खणी बर्मो कई ॿुधाई बि कोन अलाए कहिड़ी ॻाल्हि थी वग़ैरह ॾे ख़बर अनवर काबू आहे केॾी महिल ईअं ॾाढो ॾेई हलियो न वञे तुंहिंजे हथनि मां न भोतार वञे कीअं थो वञे पूरो न करे छॾियांसि अस्सलाम वालेकुम बोतार वालेकुम सलाम ॾे ख़बर ख़ैर मां आयो रईस बोतार बावल खान मोकिलियो आहे बहाल खान मोकिलियो आहे बहाल खान जेको अटो घुटो आहे तोखे मोकिलियो अथसि न रईस बावल खान न्यापो ॾिनो आहे त जेकॾहिं इज़त वारा आहियो ऐं पंहिंजी इज़त प्यारी अथव त अनवर खान खे आज़ादु करियो न त पोइ छा न त बावल खान चयो आहे त पूरो महीनो हवेलीअ तां दारूं जी धप कोन वेंदव तूं थींदो केरु आहे न्यापो खणी अचण वारो बंभोर खे पायूं ॾेई छॾींदुसि वीरल गंद सां गंद न आहे धोबो हे असांजो तॾो आहे वञ गुलामो वञी बहाल खान खे चओ त जेका कहाणी अथसि सा काए केस मोकिलाए वञ अरे ॾिसी छा थो हितां तिखो थी हे तोड़ा कढी तुंहिंजे हथ में ॾेई छॾींदो सही हल हल त वीरल बोतार साईं त अॼु मना न कयो आहे न त बंभोर खे पायूं ॾेई छॾिया असां वीरल असां जूं पंहिंजूं तॾे जूं के रीतियूं रस्मूं हूंदियूं आहिनि पोइ भले तॾे ते आयल को दुश्मन छो न हुजे